कपड़ा पायो तो छंडे करे, सफाई शुद्ध, कीड़ा मकोड़ा हुंदा, जीव जंतु निकिरी वेंदा। भोजन खाओ तो हथ पेर मुंह धोई करे, पंज अंग धोई करे, वो भोजन पेट ते असर कंदो आहे, सुपाच्य थी वेंदो आहे। ये वैज्ञानिक कारण है। रात जो सुम्हो तो पेर उघी करे, धोई करे, साफ करे, सूखे पैर सुम्हो, गीले पैर भोजन कयो। भोजन कयो तो पूर्व दिशा जे तरफ या तो उत्तर दिशा जे तरफ। इन सां पाचन जो वॾो महत्व है सूर्य जे दिशा जे अनुसार। वैज्ञानिक कारण है। रात जो सुम्हो तो सिरहानो यानी विहाणो असांजो पूर्व दिशा जे तरफ हुजे या तो दक्षिण दिशा जे तरफ, उत्तर न दक्षिण दिशा जे तरफ। चओ हरि राम। हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि मां वॾनि वॾनि खे ॾिठो आहे, वॾनि वॾनि माण्हुनि खे, पद वारनि खे ॾिठो आहे। इन ॻाल्हि जी जानकारी न आहे, शास्त्रनि में पढ़ियो आहे। असां ध्यानु ॾिजो, अॼु खां अमल कजो। कॾहिं बि खॿे हथ सां पाणी न पीअणु खपे, कॾहिं बि। भाउरनि जे लाइ, हा न, माताउनि जे लाइ त खॿो सही आहे बायो। भाउरनि जे लाइ कॾहिं बि लेफ्ट हैंड खॿे हथ सां पाणी बिल्कुलु न पीअणु खपे। मदिरा तुल्य लेखियो वियो आहे, शराब पीअण जे समान, सम्झो था, उहो दोष लॻंदो आहे। कॾहिं बि न पीजे, सॼे हथ सां पाणी पीजे। मंगलू राम चवंदो हे त बढ़िया आहे, फोकट में बिना पैसा ख़र्च किए अगरि खॿे हथ सां पाणी पियूं, मदिरा मिली वञे, अरे नशो न मिलंदो, हुनजो पाप लॻंदे केवल, बिना नशो किए। चओ हरि राम। तो पानी कैसा पीअणो आहे भाई? सॼे हथ सां। पानी जॾहिं बि पियो सॼे हथ सां। भाउरो भेनरूं खॿे हथ सां पीअनि। चओ जय श्री कृष्ण। हाणे जेको लेफ्ट हैंडर आहे उनजे लाइ छा चइजे, उहे तव्हां जुगत ॾिसो भाई। हाँ, जेके लेफ्ट हैंड वारा आहिनि, छोजो जंहिं हथ सां भॻवान जी सेवा हले, ठाकुर जी जी शुद्ध कर्म थियनि, उन हथ सां जल पीअजे, हा न। जंहिंसां अशुद्ध क्रिया कंदा आहियूं उन सां पाणी कॾहिं न पीजे। बोलो वृंदावन बिहारी लाल की।